जलसागाह गामा स्टेडियम होगा और पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन के सदर आसिफ अली जरदारी साहब उससे खिताब करेंगे। उसकी तैयारी के सिलसिले में भी आज इसलिए आए कि जैसे जैसे 27 दिसंबर आएगी तो सारे दोस्त अपने अपने उसमें बिजी हो जाएंगे, इसलिए मैंने मुनासिब समझा कि आज 14 तारीख को उनसे मुलाकात करके उनकी तैयारियों के सिलसिले में उनको गोशगुजार कर सकें। मेरे यहाँ आने का मकसद तो ये था। रही बात कि आप अगर कोई सवाल करना चाहें तो मैं हाजिर हूँ। बाकी इलेक्शन में 6 महीना होने बचा है, यहाँ पे पार्टी ने तालुका जिला पार्टी इलेक्शन में अमामत करी कागज़ी के बुनियाद पे मिली है कि नारे के बुनियाद पे मिली? अलाए मां तव्हांजी सॼी ॻाल्हि न ॿुधी चङे नमूने सां थोरो वरी सम्झाईंदो। जी पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो मंशूर आहे, पीपुल्स पार्टी जो फ़लसफ़ो आहे। पीपुल्स पार्टी हर इलेक्शन में उन फ़लसफ़े ते इलेक्शन विढ़ंदी आहे। हिन इलेक्शन में पिण उन फ़लसफ़े ते जेको भुट्टे साहब ॾिनो, बेनी साहब उनखे अॻिते वधायो। अॼु बिलावल भुट्टो चेयरमैन साहब उनखे अञा अॻिते करण जी कोशिश में आहे। असांजो फ़लसफ़ो को नओं कोन्हे ऐं असांजे फ़लसफ़े जे मुक़ाबले में कंहिं ॿी पार्टी खे फ़लसफ़ो आयो बि कोन्हे। असांजे पार्टीअ जी जेके बि पॉइंट्स आहिनि उन जे मुक़ाबले में कंहिं माण्हूअ सभिनी ज़ोर लॻाया आहिनि, लेकिन न रोटी कपिड़ा मकान जो नैमुल बदल ॻोल्हे सघिया आहिनि, न ताक़त जे सरचश्मे अवाम जो को नैमुल बदल ॻोल्हे सघिया आहिनि। सो असांजो साॻियो ई फ़लसफ़ो आहे, उन ते इलेक्शन विढ़ंदासीं। असांखे ख़बर आहे त इलेक्शन जेका आहे सा अगस्त में थियणी आहे, छाकाणि जो मुदो असेंबली जो जून जे पहिरीं 2 तारीख़ पूरो थो थिए, उन खां पोइ 3 महीना ऐं इलेक्शन थियणी आहे अगस्त में। हीउ डिसेंबर महीनो आहे, सम्झ त इहे 8 महीना आहिनि ऐं 8 महीना तमामु वॾा आहिनि। असां इन तंज़ीम जे सिलसिले में हर डिस्ट्रिक्ट जी तंज़ीम ठही चुकी आहे, ज़ेली तंज़ीमुनि जा उहिदेदार ठही चुका आहिनि। असां वटि सिर्फ़ु रहियल आहे तालुकनि जे उहिदेदार। उहे तालुकनि जा उहिदेदार महीने खन में इंशाअल्लाह अनाउंस थी वेंदा। पर इन सां गॾोगॾु तव्हांखे ऐं असांखे मूंखे ॿुधाईंदे ख़ुशी थिए थी त असांजे तंज़ीमी दोस्तनि हर यूनियन काउंसिल जे हर वार्ड में, हर यूनियन काउंसिल जे हर वार्ड में, हर टाउन कमेटी जे हर वार्ड में, हर म्यूनिसिपालिटीअ जे हर वार्ड में, हर कारपोरेशन जे हर वार्ड में तंज़ीमूं ठाहियूं आहिनि, जिन खे मां हिन हफ़्ते ई अनाउंस करण जे लिहाज़ खां बिस्मिल्लाह कंदासीं उहे अनाउंस थी वञनि। उन में असां हिसाब लगायो आहे त जेकॾहिं उहे अनाउंस थियूं ऐं हर यूनियन काउंसिल में 14 उहिदेदार आहिनि त मुंहिंजी सिंध में 1,05,000 सिर्फ़ु उहिदेदार थींदा पीपुल्स पार्टीअ जा, यूनियन काउंसिल जे लेवल ते। यूनियन काउंसिल जे लेवल ते डिवीजन है वो सूबा पंहिंजे जाइ ते, ज़िला पंहिंजे जाइ ते, पर इहो यूनियन काउंसिल जे लिहाज़ खां इहा असां हिकिड़ी पंहिंजी वॾी कामयाबी था महसूस कयूं त पीपुल्स पार्टी जीअं चयो वेंदो आहे त असां ग्रास रूट पार्टी आहे, त उन ग्रास रूट पार्टी जे लिहाज़ खां तव्हां पाण ई हफ़्ते खन में ॿुधंदव त यूनियन काउंसिल जा इहे उहिदेदार अनाउंस थींदा जेके असांजे पार्टी जे लाइ अञा वधीक कमु करे सघंदा, असांजे इलेक्शन जे पोलिंग संभालण जे लाइ ज़िमेदारियूं खणंदा, असांजी हर हंध ते कैंपेन संभालण जे लिहाज़ खां ज़िमेदारियूं खणंदा ऐं असां उहो करे चुका आहियूं। जंहिंखे मां पंहिंजे दोस्तनि खे शाबाश बि ॾियणु चाहींदुसि त उन्हनि इहा महिनत करे हर यूनियन काउंसिल में पंहिंजा कोशिशूं करे ऐं ज़िमेदारियूं खणायूं आहिनि, जिन जी अनाउंसमेंट रहंदी आहे उहा हफ़्ते खन में अनाउंस थींदी। सर तकरीर में चयो त साईं फ़ौजी अचनि, हाणे सियासी जलसो
अगर हिते ई न मैनेज कर सके तो सब्जी के जी सेटलमेंट बाबा सिर्फ तव्हां फुटेज वठो जी जी सर प्रेस कॉन्फ्रेंस मीरपुर खास डिवीजन की एक सिलेक्टेड घर पे दे दो, मैं पैसे आगे दे दूँ।